उड़ेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ कंडू जत जे रहवासियुनि पारां रोड जे ज़बून हाली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 50 सालनि खां नज़रअंदाज़ थींदा पिया अचूं। मटियारी तक जा चूंडियल नुमाइंदा पसंद ऐं नापसंद जी बुनियाद ते कम पिया कराइनि। बासर माण्हुनि जे क़ब्रिस्ताननि ऐं ज़रई ज़मीनुनि ताईं रोड ठही विया आहिनि, पर संदन ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। ख़बर मूजिबि उड़ेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ कंडू जत जे रहवासियुनि फैज़ मोहम्मद जत, गुलाम मोहम्मद जत, जावेद जत, वकार जत, हाजी रमज़ान जत, मोहम्मद हकीम जत, सोमवार जत, अमीर अली जत ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 50 सालनि खां ॻोठ जी रोड जी हालत ख़राब थियल आहे। हिननि चयो त चूंडियल नुमाइंदनि ऐं संदन सियासी वडेरनि हिननि सां रुॻो धोखेबाज़ी करे ईंदड़ रोड ऐं ॿिया तरक़ियाती कम मनपसंद माण्हुनि खे ॾेई रोड आबादी बजाए क़ब्रिस्ताननि ऐं ज़ाती ज़मीनुनि ते मंज़ूर कराए ठहिराया विया आहिनि, पर हिननि खे रुॻो कूड़ा आसरा ॾिना वञनि था। हिननि चयो त समूरी ज़िंदगी पीपी खे वोट ॾेई कामयाब करायो आहे। एतिरो अरसो गुज़रण बावजूदि ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि खे सफ़री सहूलियतूं मुहैया कंदड़ रोड जी हिन वक़्तु हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे, जंहिं करे हज़ारनि रहवासियुनि अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। बरसाति दौरान हिते हालत इंतिहाई गंभीर थी वञे थी। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर रोड ठहिराए परेशानी ख़तमु कई वञे। जत जो ॻोठ आहे, हिन में असांखे अरसो थियो आहे। घटि में घटि 80 साल खां वठी को बि लड़ी न आयो त बाबा हीअ खणी माण्हू उतां कीअं था वञनि। बरसातुनि में असां सां कहिड़ो हशर हूंदो आहे, किरेड़नि में ॿधी असां बीमार माण्हू पहुचाईंदा आहियूं। केर बि असांजो धणी कोन थियो आहे। साईं मुमताज़ शाह सरज़मीन ते आयो, ॾिठईं, चई यार तव्हां सां त वॾो वेधन आहे, तव्हां सां त वॾो ज़ुल्म आहे, यार तव्हांखे केर कोन आयो आहे। मुंहिंजे हाणे क़िबला तूं आयो आहीं, तूं असां ते महिरबानी कर। हिते सभु मीडिया वारा घुराईं, पाण ख़ुदि आयो, हिते वेही वाइदो करे वियो त फैज़ मोहम्मद वाइदो थो करियां तोसां, तोखे रोड घर सूधो मिलंदो। उन खां पोइ 15-20 रोड मुमताज़ शाह ॾिना, हर माण्हू खे ॾिनई। असां ॾे निहारी कोन त को हीउ ॻोठ में आऊं वाइदो करे आयो त हीअ आऊं ॻाल्हि करे आयो त यार हिननि खे तकलीफ़ में तकलीफ़ हिननि खे आहे। जिन जा 2-2 रोड घर में विया पिए, उन्हनि खे वरी डबल रोड ॾिनई, असांखे रोड न ॾिनई। असांखे कई अरसो जामोर साहिबु हो, मखदूम साहिबु आहिनि, केर बि चई वञे जहिड़ो ही ॻोठ खे नज़रदानी में आहे ई कोन, जहिड़ो सिस्टम में ई कोन्हे, को पैदा ई कोन थियल आहे। हिते हेतिरा माण्हू आहिनि जेके हितां 15-20 ॻोठ लॻंदा। हिन ई वाह सां जेको बुर्जनि खां वठी अलाबश बुर्दी खां वठी वीदे कंडे जतियो ॻोठ, हितां फैज़ाबाद, हितां माछी वेठा आहिनि, यको वञी माड़ी ताणी लॻे थो केर बि कोन्हे। रोड कोन्हे, रस्तो कोन्हे, का सहूलियत कोन्हे, कॾहिं कंहिं सिर कोन आई हिन मिसकिननि खे त बाबा हीउ वठो तव्हांजी गली का थी वञे, हीउ वठो का शइ ते वोटनि जे लाइ हर माण्हू अचे थो। असीं तंबू हणी घोड़ा करे राज गॾु करे वोट ॾियूं था, असांजो धणी केर बि कोन थो थिए। साईं मुमताज़ शाह वाइदो करे वियो, मूंखे चई वियो, सभिनि खे सॾु करे चई वियो त बाबा तव्हांखे रोड ॾींदुसि, तव्हांखे तकलीफ़ आहे तमामु घणी। अॼु सुधो वरी पैदा कोन आयो। उन खां पोइ 10 रोड माण्हुनि खे ॾिनई, बाक़ाइदे दिलि पसंदि माण्हुनि खे ॾिनई, असांखे न ॾिनई सो न ॾिनई। उन वक़्तु माण्हू खे असां छा कंदासीं? जामोट खे चयोसीं, मखदूमनि खे चयोसीं, सभिनि खे असीं घोड़ा ॿुधायूं बाबा तव्हीं अचो DC जतियो ॻोठ सां हालत कहिड़ी आहे, उन्हनि जो कीअं था उथनि वेहनि, हुननि जो पहुचनि कीअं था शहर ताणी, हुननि जी हालत कहिड़ी आहे। गॾे गाॾी ते था पहुचनि शहर ताणी, को रस्तो कोन्हे, का गाॾी अचण लाइ तयारु कोन्हे। कंडे जतियो ॻोठ में बरसाति थी पवे, हुतां माण्हू खणणो थो पए, उहो पहुचाइणो थो पवे, को माण्हू पैदा कोन थो थिए। हाणे तव्हांजी महिरबानी, तव्हीं आया आहियो असां वटि, असांजी सार संभाल लही अथनि, अलाह कंदो हुननि खे बि अलाह हिमत ॾींदो कि असां मिसकिननि जी मदद कंदा। कंहिं न कंहिं गस सां असांखे मखदूम साहिबनि खे महिरबानी कंदो असां ते, जामोर साहिबु करे, पूरी ज़रदारी साहिबु असां ते महिरबानी करे, जेको बि करे फरियाल टालपुर करे। ॾिसो सरज़मीन ते त असां सां DC साहिबु वेठो आहे, उहो ॾिसे असां सां केॾो ज़ुल्म आहे। सरज़मीन ॾिसनि, को बि अहिड़ो किथे बि ॻोठ रहियल कोन्हे जेको कंडे ॻोठ जे सां ज़ुल्म आहे, हशर आहे।